बेवफा रखा ओ लॾो खणिजे लिकी महिमान तुझे कंहिं मोहबत वारे जो जथ टुकुर खाजे टिकी आमद बोल यकी बाजत यही तबदी थी परे। जेतोणीक सिंध जो मशहूर फ़नकार जलाल चांडियो अॼु असां विच में मौजूदु नाहे, पर संदसि जा ॻायल कलाम सिंध जे कुंड कुड़श में अॼु बि गूंजनि था। चपड़ी ऐं यकतारे जे बादशाह जलाल चांडियो खे संदसि गायकीअ जे मख़सूस अंदाज़ शोहरत जे बुलंदियुनि ते पहुचाए छॾियो। मरहूम जलाल चांडियो खां संदसि हयातीअ में केतिरनि ई फ़नकारनि सॻो ॿधाए पंहिंजो उस्तादु बणायो ऐं पंहिंजे नाले सां गॾु जलाल मरहूम जो नालो बि ॻंढे छॾियो। उन्हनि शागिर्दनि में सखर पुलिस जो हिकु जवान बि शामिलु आहे। अवाली जो नालो मुंहिंजो मोहम्मद इस्माइल आहे, चाहींदो आहियां पर हुन सां मुंहिंजी मोहबत हुई जलाल मरियत सां, ऐं हुन सां मुंहिंजो तमामु प्रेम सुठो हो जो तमामु जीअं भाइनि खां वधीक हुयो। पोइ मूंखे शौक़ु थी पियो, मूंखे चई तूं सुठो आहे, तुंहिंजो आवाज़ु आहे, तूं ॻाए त सुठो थी। पोइ हुन ताॻो बदिलायो। जॾहिं जलाल मरियत हूंदो त बि मूंखे माण्हू वॾी चाहत ॾींदा हुआ त वाह वाह जलाल ख़ुदि बीठो आहे। जॾहिं जलाल मरियत मरी वियो त पोइ माण्हुनि जो अवाम जो मुदे मथां वॾो हिकिड़ो आशिक़ परवानो थी विया। पोइ हुन जा सां मां कलाम बि चया ऐं कुझु फिल्मूं हुयूं उनजे नाले ते, उहे फिल्मूं बि कढियोसीं। पर हींअर जेकी आहे पीर सनाई आहे जे आवाज़ु मुंहिंजो उन जा कमु नथो करे, आम शौक़ु करे मां वेंदो हुउमि ऐं हुनजे ॻोठ बि मां रहियुसि वञी। मुंहिंजो ॻोठ जेको फुल ॻोठ में आहे उते ई मां त रही आयुसि। पोइ ईअं मोहबत में जान हलंदो रहंदो। पोइ अलाह मालिक चयो रोज़ी मूंखे मिली वई पंहिंजी ड्यूटड़ी, पंहिंजे बचे रोज़ी कयुमि, पर उनखे कोन विसारे सघियुमि। उन ॾींहं खां वठी मां पंहिंजो शौक़ु मोटरसाइकिल हलाईंदो, लाउड विधा ऐं उन जलाल मरियत जे आवाज़ जूं कैस्टियूं हलायमि। ॿियो कंहिं बि अदाकार फ़नकार जूं मां कुझु बि न ॿुधो। सखर पुलिस जे हिन जवान जो नालो त मोहम्मद इस्माइल आहे, पर खेसि ऑफिसर खां साथी अहलकारनि ऐं आम माण्हुनि ताईं हर को मोहम्मद इस्माइल खे जलाल चांडियो जे नाले सां सॾे ऐं सुञाणे थो। मोहम्मद इस्माइल मरहूम उस्ताद जलाल चांडियो खां सॻो ॿधायो ऐं खेसि उस्तादु मञींदे शागिर्दीअ में आयो। मरहूम जलाल जे हयातीअ में मोहम्मद इस्माइल जा संदसि ॻोठ फुल ॾांहुं चकर हूंदा हुआ। मोहम्मद इस्माइल बाक़ाइदा न त का ॻाइण जी सिख्या वरिती ऐं न ई हू महफ़िलुनि में ॻाए थो ऐं न ई ॻाइण वॼाइण संदसि कमाईअ जो ज़रियो आहे। बसि जलाल चांडियो जे इश्क़ खेसि बि इस्माइल मां जलाल चांडियो बणाए छॾियो आहे। सिंध पुलिस जो ही जलाल चांडियो आहे त पुलिस मोबाइल गाॾी जो ड्राइवर, पर जॾहिं बि मोटरसाइकिल ते निकिरे थो त मोटरसाइकिल में लॻल टेप में जलाल जा कलाम वॼाए थो ऐं वॾनि लाउड स्पीकरनि ते पाण बि ॿुधे थो त आम माण्हू बि मरहूम जलाल चांडियो जा कलाम ॿुधनि था। अच्छा, मोटरसाइकिल ते जॾहिं तव्हां वेंदा हो त तव्हांजी मोटरसाइकिल में लाउड स्पीकर लॻल आहिनि, जलाल जा कलाम, इहो केतिरे अरसे खां लॻाया? जॾहिं टपंदा हो घिटी मां पाड़े मां मोटरसाइकिल ते माण्हू छा तव्हांखे ॾिसी करे चवंदा आहिनि? जलाल मरियत उस्ताद मुंहिंजो उहो जंहिं गुज़ारे वियो, पोइ उहा टैप मां उन में जलाल मरियत जा कलाम रहा जिथां बि गुज़रंदुसि, घिटियुनि में शहरनि में सॼे में ईअं चवंदा उस्ताद जलाल थो वञे, उस्ताद जलाल थो वञे। पर बींदे कशमोर जेकम बाताणी मुंहिंजो नालो इहो ई पइजी वियो सर। हाणे असुल नाले सां तोखे माण्हू घटि था सुञाणनि। असुल नाले सां छॾींदा ई कोन ऐं चवंदा बि न आहिनि, पर पंहिंजे आसरनि खे बि ख़बर न आहे त हीउ मोहम्मद इस्माइल आहे या हीउ जलाल आहे। जलाल पंहिंजा पुलिस ऑफिसर कहिड़े नाले सां छॾींदा आहिनि? उहे बि जलाल कराइनि सर, हर आस जलाल। जॾहिं का अहिड़ी ॻाल्हि थींदी आहे, ड्यूटी बूटी नाले लिखंदा आहिनि त मोहम्मद इस्माइल खे पोइ पुछा कयां तो नालो छा आहे? नालो मुंहिंजो मोहम्मद इस्माइल, जलाल लॻो पियो आहे, असां जलाल जो नालो लिखी छॾियो। अच्छा, भला मोबाइल गाॾी जेका आहे हलाईंदा हो, पुलिस जी मोबाइल गाॾी, उन में बि कलाम हलाईंदा हो? उन में बि टैप लॻल आहे, पंहिंजे शौक़ी आधार पर टैप उन में जलाल विधो आहे, ॿी का मां न कंहिं हलंदो आहे। पुलिस जी गाॾीअ में जलाल हलाईंदा हो त ऑफिसर जेको अॻियां वेह उहो ॿुधे जलाल? उहे ॿुधंदो आहे सर, उहे न चवंदा आहिनि जलाल रूह ख़ुशि कर पंहिंजो, हू मरिया त मरी आहे तूं रूह ख़ुशि कर। कहिड़ा जलाल जा मशहूरु कलाम आहिनि जेके तव्हां ॻाईंदा हो घणो? सही अंदाज़ो त हज़ार आहिनि, पर जेके ॿ टे यादि हूंदा आहिनि शौक़ी तरह उहे ॻाईंदो आहियां। कहिड़ा कहिड़ा ॿुधायो?
ओए कॾहिं बाग बि कटिजी वेंदा आहिनि, कॾहिं खूह बि लटिजी वेंदा आहिनि वो ए दिलि चरी ईअं थींदो आहे, कॾहिं दोस्त बि मटिजी वेंदा आहिनि। जॾहिं महबूब मुंहिंजो न आयो वरी छा थो चए, दर्द लॻो दान किती वो अला बेली नकी अचे माट अच सिगो अली हसन चवे रुआ सॼी रात लॻी आ सकरात सजण मुंहिंजे साखे। ॾिसी छा थो चए, चए थो ओ रो न दिलड़ी जरा फटिजी पिया, ओ रो न दिलड़ी जरा फटिजी पिया, रोई थी जनाल से मटिजी विया, ओ रोई थी जनाल से मटिजी विया। जॾहिं मुंहिंजो पिरी न आयो चइबो मां नियापो कंहिंखे ॾियां, पोइ कांगल खे चए थो आव कांगल तो ॾियां, आव कांगल तो ॾियां मुतजी अंदरां जहिड़ो वञी खात विलायत में जिते दिलि भर मुंहिंजे जो देरो मन पुछई हिकिड़ो भेरो त हीअ कुर्बानी कंहिं कई। कांगल मोटी आवा चए ॾे ख़बर मुंहिंजे महबूब जी, चए तुंहिंजो महबूब मूंखे न मिलियो। चए कांगल ॿुध, चए आव कांगल तो ॾियां वो अला मुत चिठी चुराए वञी ॾे मुंहिंजे महबूब खे लोक खां लिकाए मन पढ़ाए सुध लहे हिन सूर जी। उते पंहिंजो छा थो चए थो, वो मिली कान सुख जी घड़ी हाय नेण रूअंदा रहिया, वो मिली कान सुख जी घड़ी हाय नेण रूअंदा रहिया, एहसास कहे में कोन्हे एहसास कहे में कोन्हे ॾुखनि में दिलि वई सड़ी हाय नेण रूअंदा रहिया, वो मिली कान सुख जी घड़ी हो नेण रूअंदा रहिया। जलाल चांडे जे आशिक़ मोहम्मद इस्माइल जे निरड़ ते बि मरहूम जलाल वांगुरु निरड़ ते टोपी लॻल हूंदी आहे ऐं शहपरनि जी झलक मां बि हू जलाल लॻे थो। तंहिं करे हर माण्हू हुनखे जलाल जे नाले सां सॾे थो। पुलिस जे हिन जलाल खे ॻाइण जो बि तमामु घणो शौक़ु आहे ऐं हू संगत जे महफ़िलुनि जी ड्यूटी बि ॾिए थो। मरहूम उस्ताद जलाल जूं 4 शादियूं थियल हुयूं ऐं इस्माइल उर्फ़ जलाल जूं 3 शादियूं थियल आहिनि। संदसि लिङनि में उमिरि वधी वञण करे एतिरो सत त न आहे, पर उस्ताद मरहूम वांगुरु खेसि 4थी शादीअ जो अॼु बि शौक़ु सताए थो। साईं मुंहिंजो ख़ानदान जेको आहे रोड़ी तरफ़ रहंदो आहियां, मीर याकूब कोट आहे। मुंहिंजूं 2 शादियूं थियल आहिनि, हिकु बीबी टी गुज़ारे वई, पोइ ॿी कयमि। वॾीअ में माशाअल्लाह 2 पुट आहिनि, हिकु ॼाणी आहे ऐं नंढी में अञा औलाद कान थी आहे। माना टोटल 3 शादियूं? जी सर, जी 3 शादियूं हुयूं। जलाल मर खे 4 हुयूं, हिकिड़ी मां उन घटि करे सघियुसि। त जलाल मरहूम जी शादियूं 4 हुयूं, त हाणे तव्हांजी हिकु खुटल आहे, उहा कंदव या बसि फ़िलहालु हथ मथे? न, दिलि जी उमेदु आहे त जेकर मां उहा बि शादी कयां, मिले बि थी। चोथी मिले थी? मिले थी साईं, मिले थी। तूं कर शादी, पर छा आहे अॻु में घर जो सलाह आहे, सलाह खजी कान थी बीहे। चए 4थी शादी कंदे भला शादी जो कंदो आई, पहिरीं शादी कई उन खां पोइ जॾहिं ॿी कई त पहिरीं खां मोकल वरितई या लिकी? न साईं, लिकी न, इजाज़त वरिती मां तोखे कीअं वॾी तूं ई रहंदी आहे, हो तुंहिंजे कम कार तूं कट ॾे वेठी रहो, तुंहिंजी उहा नौकरी कंदो रखां। चई ठीकु आहे, पर अलाह जी महिरबानी उहा थी जो 2 ईअं वेठियूं पाण में मावा धीअ वेठियूं, कंहिंजो क्रोध ई कोन। बाक़ी 2-3 रुपया नंढीअ खे लिकाए ॾींदो आहे, नंढो सन बेईमानी आहे न, नंढी खे वधीक वॾी खे ईअं ई कंदो, वॾी बि। उस्ताद जलाल जीअं राग में मशहूरु हुयो, ईअं चवंदा त इश्क में बि मशहूरु हुयो। तव्हांखे बि इश्क लॻो? साईं मूंखे बि इश्क लॻो। घणा दफ़ा लॻो? साईं इश्क जी ॻाल्हि ई कान्हे, न बंदि करण जी आहे न खोलण जी आहे, हलंदो रहंदो आहे। पीरी थी वई आहे त बि इश्क लॻो आहे। हा, पोइ इश्क में कॾहिं चोट खाधई? वॾी, पोइ चोट खाई ऐं पोइ छा चयोमि, चोट लॻी मोहबत में
असां लाइ गदारियूं बि थी वियूं पर असां पंहिंजी मोहबत जो कोन छॾियोसीं। गदारी में माण्हू मारिजी वेंदा। मारिजी वेंदा पर असांजो मोल आहे, इश्क मोल आहे, इश्क वारो मोल हूंदो आहे जो ज़िंदा किथे हूंदो आहे। इश्क हाणे भला अलविदा थी वियो आहे अञा हले? न साईं, इश्क मुंहिंजो आहे जेसिताईं ज़िंदगी हयाती आहे मुंहिंजी ऐं फुर में आहियां बि त जलाल बराज खे जे ॻाल्हियुनि खे ऐं उन इश्क खे कोन विसारबो। मोहम्मद इस्माइल जी ख़्वाहिश आहे त पुलिस खाते मां रिटायर थियण बैदि मरहूम जलाल चांडियो जी क़बर जा पेर वसाईंदो। हाणे छा रिटायरमेंट खां पोइ छा कंदो? पोइ सलाह मालिक पोइ इहा फन या शाइरी कंदासीं, उस्तादी नाले सां हलंदासीं। हींअर मुलाज़िम आहियूं, कुझु घबरायूं बि था, के अफ़सर असांखे सहनि था, के ॾिसो त हिकिड़े कलाम ते रवानगी करे छॾियूं, वञी लाइन को कलाम हिकिड़ो चयो आहे, ॿियो वधीक चवां पोइ न बि थी ख़्याल कंदो। सिंध पुलिस जे हिन जलाल चांडियो जो चवणु आहे त जेकॾहिं मां पुलिस में भर्ती न थियां हा त फ़नकार हुजां हा ऐं मूंखे मरहूम जलाल सां इश्क जे हद ताईं लॻाव आहे। मोहम्मद इस्माइल जी जलाल चांडियो वारी पोशाक, शहपरनि जी बनावट ऐं मख़सूस अंदाज़ जे करे संदसि साथी अहलकार ऐं ऑफिसर साणसि मुहबत कनि था। कैमरामैन रज़ाक सोलंगी सां गॾु जान मोहम्मद महर, KTN न्यूज़, सखर।